सुरानी जोड़ो भैया दा हाँ हिन में ताना हाँ कनेक्ट करो सही हाँ ये थी रेल में जो तो बन रहा है नेट इशू हाँ अच्छी है कुछ आस्ते आस्ते अस्सलाम अच्छा शुक्र है परावरती है मुझे दे अच्छी है हां सारे अच्छी है जेके दोस्त ॾिसनि था सभिनी खे अस्सलाम वालेकुम हाँ, थोरो इंतज़ारु कंदा आहियूं जीअं दोस्त ॿिया अची वञनि ऑनलाइन अची वञनि हिन करे जेके ॾिसो था हींअर थोरो हिकिड़ो मिंट रुको तव्हां थोरो इंतज़ारु कजो जीअं ॿिया बि दोस्त अची वञनि कुझु अॼु शाइस्ता बलोच गॾु आहे हुन सां ॻाल्हि कंदासीं जेके असांजा इशूज़ हलनि था पिया IBA जेको टेस्ट वारो मामिलो जेको तव्हां कोर्ट वग़ैरह जो डिसीशन ॾिठो हूंदो कलेक्टर में जेको आयो आहे ऐं कोर्ट जेका आहे सा हिकु क़िस्म जो स्टे ॾेई छॾियो आहे त जेके पंहिंजा 5 खां 15 ग्रेड वारी जेके जॉब्स हुयूं उनजे हवाले सां ऐं असां पहिरीं अदी शाइस्ता बलोच सां जेको आख़िरी जेको लाइव सेशन थियो उन में असां उनजे मामले ते काफ़ी ॻाल्हि ॿोल कई हुईसीं त इहो हिन जो जेको तरीक़ेकार आहे उहो बिल्कुलु ग़लति आहे ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो त बेरोज़गारी असां वटि सिंध में तमामु घणी आहे अॼु जेको आख़िरी दफ़ो असां लाइव सेशन कयोसीं इन मामले खे असां ई माना इहो ॻाल्हि ॿोल कयूं पिया त हिन जो तरीक़ेकार बिल्कुलु माना हिकिड़ो ईअं आहे जॉब्स जो मसइलो आहे न हिकिड़ा यूनिवर्सिटियुनि मां नवां जेके ग्रेजुएट्स आहिनि उहे निकिरनि था हिन जो सिस्टम सही आहे कोन ऐं हिन में करप्शन जी तव्हां निशानदेही बि कई हुई त करप्शन बि हिन में थी सघे थी त कोर्ट बि बिल्कुलु उन ई हवाले सां कोर्ट बि उन ई हवाले सां माना ख़दशा माना उहे ज़ाहिर आहे जेके उन्हनि केस विधो त उन में बि इहे ई ख़दशनि जो इज़हार कयो वियो हिन में इलाही मामला आहिनि ज़ाहिर आहे जेका जंहिं पार्टीअ हिन में केस दाख़िल कयो उन्हनि जो चवण बि इहो ई हो जेका असां ॻाल्हि ॿोल कयूं था त ज़ाहिर आहे माना शफ़ाफ़ियत न हुई ट्रांसपेरेंसी न हुई जॾहिं बि ट्रांसपेरेंसी न थींदी आहे त मसइला वॾा थींदा आहिनि हाणे साॻा ई वीचारा जेके जॉबलेस असांजा हुया उहे वरी साॻा ई परेशान थी विया 5 खां 15 ऐं हाणे हर को हिकिड़ी कैंपेन पे हली ट्विटर ते ऐं सोशल मीडिया ते त जेके चालान जा पैसा हुया उहे भला असांखे वापसि कयो अच्छा उन फॉर्म जेके जमा कराए छॾिया आहिनि फॉर्म जेके एॾा सारा जेका कलेक्शन थी आहे 10 अरब रुपयनि खां मथे जेके आहिनि से उन्हनि खे कलेक्शन थी आहे फीस जे बदले में IBA वारनि खे सही त हिकिड़ो त हो मामिलो असां वारो जेको पहिरीं वारो मामिलो उहो अॼु ॾींहं ताईं अञा बि ख़तमु कोन थो थिए जेको पहिरीं बि तव्हां ॾिठो त उहो जेको टेस्टिंग वारो मामिलो हुयो उन में बि माना काफ़ी मसइला मसाइल आहिनि वरी हीअ जेको ॿीहर थिए थो उन में इहा उथंदे ई माना जेको आहे सो उन में मसइला मसाइल अची विया आहिनि हाणे हिन हवाले सां थोरो तव्हां असांखे ॿुधायो जेके ॾिसनि था पिया सभई तेसिताईं मां कमेंट्स जेके अॼु तव्हां कमेंट्स बि करे वठो जेके बि ॾिसंदा आहियो तव्हांखे असां अॼु कमेंट्स जा जवाब बि ॾींदासीं कोई बि अगरि सुवाल हुजे अॼु असां ॾींहुं असां वेठा आहियूं भले जेकॾहिं लाइव सेशन रिकॉर्ड थिए थो त भले थियण जो अगरि कोई बि कमेंट वग़ैरह ईंदो एजुकेशन पे आवाज़ उठारो हाँ बिल्कुलु आवाज़ उतारियूं था सो अधीअ खां हली मां थोरो जनरल पुछा कयां थो हीअ जेको कोर्ट जो मामिलो आहे हिन हवाले सां उनखां बाद में हे ॿ टे दोस्त मूंखे ॾिसनि था पिया पंहिंजा ई जेके नौजवान मसइला आहिनि उन ते बि थोरो ॻाल्हायूं था जेको असांजे अपग्रेडेशन वारो मसइलो आहे प्राइमरी उस्तादनि जो सिंध में इशूज़ तमामु घणा आहिनि असांजे एजुकेशन सेक्टर में उन हवाले सां थोरो तव्हां अॼु ॻाल्हायो उन खां पोइ कमेंट्स वग़ैरह जेके दोस्त कनि था उन्हनि जो जवाबु ॾियूं था छो त शिकायत था कनि त जवाबु नथो मिले वॾी महिरबानी असां सुतल हूंदा आहियूं एजुकेशन जे हवाले सां असांखे अची करे सुजाग कंदा हर वक़्तु त एजुकेशन ते कुझु ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेके एजुकेशन में प्रॉब्लम्स अचनि था जेके नौजवान टेस्ट ॾियनि था वरी जीअं हाणे ऐलान थियो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां त 5 खां जेको 15 स्केल ताईं टेस्ट हा जेको टेस्ट थींदी IBA टेस्ट वठंदी हुन खां पोइ 4 सालनि जी काई टेस्ट न थींदी ऐं पोइ वरी जेके टेस्ट में पास थींदा मेरिट जे बुनियाद ते उन्हनि खे रखियो त उनजे लाइ असां काफ़ी दफ़ा ॻाल्हायोसीं इलाही मज़ामत कईसीं त करप्शन जा चांसिस ग़लति आहे छो जो हुन में करप्शन त मूं त करप्शन थिए ई थिए सिंध में ऐं ॿियो त वरी 100% हुजे हाणे थोरी घटि ईअं आहे त कुझु न कुझु मेरिट थिए पई अगरि इहो सूरत हाल रहे हा त पोइ त मां नथी सम्झां न मेरिट थी आहे मेरिट जी लताड़ी थी आहे उनखां पोइ तव्हां ॾिठो त MQM वारा हिन जे लाइ कोर्ट में हलिया विया ऐं हिनखे स्टे ऑर्डर मिलियो पर जे नौजवाननि अप्लाई कयो टेस्ट लाइ उहे वरी मायूस थी विया आहिनि छो जो उन्हनि पैसा भरिया चालाननि जा हाणे उहे केॾा वञनि ऐं IBA में हिकु ॿियूं टेस्टूं थियूं आहिनि उन्हनि जा ऑफर ऑर्डर अञा ताईं निकिता ई कोन आहिनि उहे बि वीचारा परेशान वेठा आहिनि ऐं ख़बर न आहे त एॾो डिले छो प्रोसेस आहे सिंध गवर्नमेंट जो या उन्हनि शायदि अॼु असांजे माना पाकिस्तान में इहो सिंधी वाहिर सूबा हिते हेॾा मसइला मसाइल आहिनि तव्हांखे ख़बर आहे पंजाब में अहिड़े क़िस्म जो कोई मसइलो न आहे उतां वारा माण्हू तव्हांखे ॿुधाइनि पिया था असांखे बिल्कुलु न पंजाब में एजुकेशन जे
हवाले सां हमेशह असां ॻाल्हि कई आहे त तमामु बहितरीनु एजुकेशन आहे। असांजा सिंध जा माण्हू वञी करे पंजाब में तालीम हासिल कनि था ऐं सुठी एजुकेशन ॾिनी थी वञे। मां न ॾिठो आहे त किथे उस्तादनि सां क्या व्यापी थी हुजे या जंहिं टेस्ट ॾिनी हुजे त हुनजी मेरिट न थी हुजे। ऐं हमेशह सिंध में मेरिट जी लताड़ थी आहे। हाणे IBA वारनि जेको हिकिड़ो ज़ुल्म असांजे नौजवाननि बर्दाश्त कयो, उन खां पोइ वरी हाणे ॿियो ज़ुल्म थियो आहे त हेॾा उन्हनि अप्लाई कयो ऐं हाणे नौकिरियूं रुकिजी वियूं। रुकजण त मसइले जो हल न आहे ऐं असां कोर्टुनि खां उमेद आहे असांखे त नौजवाननि जे लाइ कुझु न कुझु ज़रूरु डिसीशन वठंदी। छो कोर्ट बि जेको डिसीशन उनखे रोकियो आहे त उहो बि उनखे बि करप्शन जे हुन ते बुनियाद ते त करप्शन थींदी त को न को हुनजो सोल्यूशन कढंदा। ऐं या त कुझु टेस्टूं हाणे थियनि, कुझु बाद में थियनि, हर साल जीअं थींदियूं आहिनि उहे थींदियूं आहिनि। पर हाणे सिंध में जेके आहिनि मूंखे लॻे थो त जॉब्स ख़तमु थी वियूं आहिनि। अगरि हिते मेरिट न हुजे हा त हुनजी MPMA जे हथ में जॉब्स ॾिनी वञनि हा त रोज़ु नौकिरियूं निकिरनि हा। पर हाणे MPMA खां जेका ॻाल्हि अॻिते निकिरी वई आहे हिन जे करे बि शायदि जॉब्स नथी मिलनि नौजवाननि खे। असांजी त कोशिशि बि आहे, दुआ बि आहे त जेको थी सघे नौजवाननि जे लाइ आवाज़ उथारियूं। ऐं हमेशह ॾिसो था अॼु बि नौजवान रड़ियूं कनि था त जेको आहे हिकु सिंध हिकु पॉलिसी 40 ते पास, उन ते बि अमल न थियो। सम्झ में नथो अचे। अरे हाणे नयो ऐलान थियो आहे त एजुकेशन जा इदारा बंदि कया वञनि। वरी कोविड जो जेको आहे जवाब ॾियण लाइ जेको आहे एजुकेशन इदारा बंदि कया था वञनि। ख़बर न आहे असांजी सिंध जी तालीम वञे कहिड़ी तरफ़ थी ऐं छा थींदो। असांजे ॿार जेको आहे नौजवान जो मुस्तक़बिल, ॿारनि जो मुस्तक़बिल सॼो दाव ते लॻाए छॾियो अथऊं। ऐं सिंध गवर्नमेंट छा करे रही आहे, पंहिंजा खज़ाना भरण जे चकर में आहे। हाणे एॾा अरबे रुपया माण्हुनि अप्लाई कयो, उन्हनि जमा कया पंहिंजे खज़ाननि में, उन खां पोइ वरी टेस्टूं कैंसिल थियनि पियूं। कहिड़ी तरफ़ था वञो? त तव्हां एजुकेशन सां वाबस्तु आहियो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी त छा हाल थींदो। असांजा जेके या त प्राइवेट जेके स्कूल हलनि पिया उहे बि मुंहिंजे ख़्याल में अध खां वधीक बंदि थी चुका आहिनि। बिल्कुलु अॼु ॿियो तक़रीबन 50,000 जे क़रीब स्कूल हाणे ऑफिशियली थोरो इंटरनेट जो थोरो इशू आहे, उन करे थोरो थी सघे डिस्कनेक्ट थी वियो हुजे। हाणे इहा आहे न अॼु त मामला अच्छा हिकिड़े लिखियो मां कुकड़ खपाए करे फार्म भरियो असांजो लिखियो आहे सईद। बिल्कुलु जेके फार्म जा पैसा आहिनि उहे घटि में घटि IB वारा टेस्ट नथा वठनि त उहे वापसि करणु घुरजनि। मां भई कुकड़ खपाए करे फार्म भरियो। हाणे हालत इहा आहे नौजवान कुकड़ियूं खपाइनि था, कुकड़ियूं खपाए ऐं जेका फार्म था भरनि। ज़ाहिर आहे नौजवाननि खे रोज़गार आहे कोन, गुरबत अध खां वधीक आहे। पोइ घर में जेको ॾिसनि था को ठाह विकिणनि था या कुकड़ियूं विकिणनि था, पंहिंजो फार्म भराइनि। उमेद थिए न त असांखे नौकिरियूं मिलंदियूं। ऐं वरी नौकिरियुनि जा इहे हाल आहिनि, मेरिट जी लताड़ थिए थी, नौजवाननि सां हिकु मज़ाक कयो थो वञे। त तव्हां छा था सम्झो था सिंध गवर्नमेंट जे एजुकेशन जे हवाले सां अहिड़ी पोइ छो पई वञे या ॼाणे वाणे असांखे पोइ धकियो थो वञे? ॼाणे वाणे हाणे तव्हां ॾिसो न 1 जनवरी ते असां नए साल जी शुरूआत में असां काॾे अमन जे हिकिड़ी पुरमन जेका असां काफ़िलो कढियो हुअसीं न, त ॾिसो माना उते जेकॾहिं एतिरो कुझु थिए थो पियो त असां उते बि इहा डिस्कस कईसीं त तालीम जी घटिताई जे करे बि कुझु शयूं थियनि थियूं। त ज़ाहिर आहे जेकॾहिं माना असांजे जेके परे परे वारा इलाइक़ा जेके आहिनि अगरि उते तालीम अची वेंदी, शऊर अची वेंदो त जहिड़ा झगड़ा इहे जेके आहिनि न इहे ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदा। जॾहिं इंसाननि में शऊर ईंदो ऐं हर कंहिंजो फोकस ॿिए पासे हलियो वेंदो। ज़ाहिर आहे माना तालीम जे न हुजण सां बेरोज़गारी वधे थी, बेरोज़गारी वधे थो त क्राइम वधे थो, जुर्म वधे थो, माशरे में जुर्म अची वेंदो। हा न त इहे सभु इंटरकनेक्टेड आहिनि। ऐं ॿियो जेके असांजा ॾिसो न रुॻो मसइला इहे न आहिनि। हाणे नौजवान उस्ताद आहिनि, असांजा जेका युथ आहे उहा पूरी सिंध में परेशान आहे। माना हिकिड़ो त उहे माण्हू परेशान आहिनि जंहिंखे जॉब नथी मिले, ॿियो उहे परेशान आहिनि जंहिंखे जॉब मिली वई आहे। ॿई परेशान। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन में जेको आहे न असां पीपल्स पार्टी जा पंहिंजा माण्हू बि परेशान आहिनि। उहे चवंदा असांखे सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी सम्झ में अचनि नथियूं, कनि छा था। ऐं इलाहिनि सां असां मिलिया आहियूं, वेंदा आहियूं किथे इवेंट्स में मुलाक़ात थींदी आहे त उतां जा जेके सुठा उहिदेदार पार्टियुनि जा वर्कर उहे चवंदा असां परेशान आहियूं ऐं हे सिर्फ़ु हिकु कंहिं सां कंहिं पार्टी वारे सां नथो थिए। ऐं जेके असांजा पीपल्स पार्टी जा पंहिंजा नौजवान वर्कर आहिनि सभिनी सां ज्यादती थिए थी। उन्हनि जी पॉलिसी असांखे पाण खे सम्झ में नथी अचे। इमरान ख़ान लाइ त असां रड़ियूं कयूं था, पर हाणे पार्टी जे ख़िलाफ़ असां ॻाल्हाए कोन था सघूं। असांखे ख़बर आहे त असांजे नौजवाननि सां ज्यादती थिए थी, पर असां अची करे ॻाल्हाए कोन था सघूं छो जो असां मजबूर आहियूं। ऐं इन्हनि ज्यादतियुनि खां हर माण्हू वाक़िफ़ आहे, पर ॻाल्हाइण जे लाइ कोई तयारु कोन्हे। तव्हां असांखे हिमत ॾिनी आहे त कंहिंजे ख़िलाफ़ बीठा
अज़ान अची रही इन करे असां थोरो लाइव सेशन में बिल्कुलु अदा शौक़त अली असां ख़ुशि आहियूं बिल्कुलु अदी बि ख़ुशि आहे असां बि तव्हांजे साम्हूं आहियूं तव्हांजी दुआऊं ऐं तव्हांजा असां कमेंट्स हिन विच में पढ़ियासीं काफ़ी दोस्तनि जा काफ़ी इहे था चवनि असांजो जेको आहे साथ तव्हां न छॾियो आहे असां त चवंदा असां त साथ अॼु ॾींहं ताईं असां ई गॾु आहियूं न असां खां अलावा ॿियो माण्हू आवाज़ु हिन सिंध में उथारे केतिरो तव्हां आख़िरी सेशन में इहो बि चयो त भला हिते हर क़िस्म जी पार्टियूं पिया आहिनि क़ौम पर सोशल वर्कर ॿिया टिया असां खां वधीक ॿियो आवाज़ु असां ई उथारियो आहे असां ई गॾु आहियूं बयान साम्हूं न आयो आहे कंहिंजो बि काई बि पार्टी वारो हुजे कोई बि कंहिंजो बि न आयो बयान इन एजुकेशन जे हवाले ॿियो वरी मां उहो त सो हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि सोचियां थो त हाणे सर्दी लॻी पई आहे ऐं ॿियो ज़ाहिर आहे तव्हांजी स्टेप फाउंडेशन आहे सर्दियुनि में काफ़ी कमु बि कंदी आहे सर्दियुनि जे हवाले सां गरम कपिड़ा जेके मुस्तहिक माण्हू हूंदा आहिनि मां थो चवां छो त तव्हां बि कनेक्टेड आहियो हिन पंहिंजे हुन में त आई डी ते त उहो तव्हां उन बारे में थोरो ॿुधायो या जेके ॾिसंदड़ आहिनि त तव्हांजी जेका फाउंडेशन आहे स्टेप फाउंडेशन उहा कहिड़ी कहिड़ी तरह सां कमु कंदी आहे ऐं मुस्तहिक जेके माण्हू आहिनि गरम कपिड़नि जे हवाले सां या जेके बि शयूं आहिनि या अगरि कोई ॾियणु चाहे त उहो कीअं माना कहिड़ी तरह राब्तो करे असांजा जीअं त स्टेप फाउंडेशन सभिनी मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन ॿारनि खे ख़बर हूंदी त असांजो जेको कमु आहे उनखां हर माण्हू बख़ूबी वाक़िफ़ आहे छो सोशल मीडिया द्वारा काई बि शइ लिकियल न हूंदी आहे त सर्दियुनि में हूअं त असांजो मंथली राशन जो बि हलंदो आहे इज्तिमाही शादियुनि जा बि प्रोग्राम्स हूंदा आहिनि ईअं हर महीने ग़रीबियुनि खे ॾाजू ॾियूं था ऐं स्कूल में बि सपोर्ट कयूं पिया यूनिफॉर्म जी फर्नीचर जी जेको थिए पियो ऐं बेवा वक़्तुनि खे कारोबार करे ॾियूं पिया पर सर्दियुनि में जेको आहे हर डिस्ट्रिक्ट में असां कैंपेन हलाईंदा आहियूं गरम कपिड़नि जे लाइ त उहो पंहिंजे इलाइक़नि में जेके ग़रीब माण्हू आहिनि जेके वठी नथा सघनि अफ़ोर्ड नथा करे सघनि हिन थधि जे मौसम में उन्हनि खे गरम कपिड़ा ॾींदा आहियूं मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी करे ऐं हाणे बि असां कैंपेन हलायूं पिया त जेको ॾियणु चाहे हिन में हिसो वठणु चाहे थो त असांजा नंबर मौजूदु हूंदा आहिनि पेज ते त हुन नंबर ते कॉन्टेक्ट करे सघनि था या असांजो जेको आहे बैंक अकाउंट स्टेप फाउंडेशन जो ॾिनल आहे उन ते बि मोकिले सघनि था अगरि असांखे ज़रूरी न आहे त असांखे अमाउंट मोकिलनि पुराणा कपिड़ा बि ॾियणु चाहिनि त उहे बि ॾेई सघनि था जेको बि कुझु हिन में हिसो वठणु चाहे छो नेकी जो कमु आहे असां खां त जेतिरो थिए थो असां आधार कयूं था ग़रीबनि जी ख़िदमत अगरि कोई बि हिन में हिसो वठणु चाहे त असां सां राब्तो करे सघे थो या असांजे बैंक अकाउंट बि आहे या कोई पुराणा कपिड़ा ॾियणु चाहे त हर डिस्ट्रिक्ट में असांजी ऑफिस मौजूदु आहे असांजा माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे बि ॾेई सघनि था ज़रूरी न आहे त सखर रेट असां वटि पहुचाइनि जीअं घोटकी आहे त घोटकी वारा उते कमु कनि था उन्हनि खे ॾियनि या जेकमाबाद आहे कश्मीर आहे लाड़कानो खैरपुर हर डिस्ट्रिक्ट में असांजा उहिदेदार मौजूदु आहिनि त उन्हनि खे उते ॾेई सघनि था खैरपुर जो खैरपुर में सखर में त असां चाहियूं था त अहिड़ी सर्द मौसम में जेके ग़रीब माण्हू बिल्कुलु कखाणनि घरनि में वेठा आहिनि ऐं बारिशूं बि आहिनि उन्हनि खे छित बि न हूंदी आहे खुलियल आसमान में कंहिं कंहिं वेठा हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ कुझु कयूं असां कोशिशि कयूं था तव्हांखे बि असां रिक्वेस्ट कईसीं त हिन में साथ ॾियो कैंपेन हलायूं ताकी वधि खां वधि ग़रीबनि ताईं असां उन्हनि जे इमदाद करे सघूं उन्हनि ताईं जेको आहे ब्लैंकेट आहिनि रज़ायूं आहिनि या गरम कपिड़ा आहिनि या शूज़ आहिनि ॿारनि जा या स्वेटर आहिनि उहे पहुचायूं तमामु ज़बरदस्त कमु आहे असां त अॼु असां बिल्कुलु गॾु आहियूं अॼु इहा ॻाल्हि कई मां चयो बिल्कुलु हाणे सियारो आहे थधि बि वधी वई आहे ऐं मौसम बि ॾिसो ॾाढी काफ़ी माना उहो थी वई आहे त जेके ग़रीब आहिनि वीचारा उहे ॾाढा परेशान आहिनि ऐं अगरि उन्हनि खे बि माण्हू कोई बि भला ॿियो कुझु बि न पंहिंजा ई जेके अगरि लथल उहे जेके कपिड़ा आहिनि पुराणा सुराणा अगरि उहे ॾींदा त उहे ग़रीब जेके ख़ुशि थी वेंदा उहे हिन सर्दीअ खां उन्हनि जो बचाव थी सघंदो दोस्त अॼु असां हिकिड़ो ॿियो पंहिंजो बि गॾु वेठो आहे जेके असां एजुकेशन जे हवाले सां जेको कोई ॻाल्हायूं था कमेंट्स बि अचनि था असांजे साथ ॾियो आशीर्वाद ॾियो तव्हां हिनखे कहिड़ी नज़र सां ॾिसो था हिते मां हिकिड़ी ॻाल्हि कंदमि त आमिर खे ॻाल्हायूं था मां हाणे रिसेंटली लाड़काणे में वई हुयमि प्रोग्राम हुयो न
जेको आहे इन जो इनकलाबी अदीब जो जेको आहे न डॉक्टर त उते कुझु नवाब शाह जा बि ॿाहिरि आयल हुया त उहे रड़ियूं कनि पिया असां त तव्हां लाइ स्ट्रगल वरी कईसीं कोशिशि कईसीं असांजी कोशिशि हुई 15+ जेके आहिनि सो पास बि थी विया नंबर तव्हांजो साथ असां न रहियो आहे त उहो चवनि पिया असां त हर वक़्तु साथ ॾियण लाइ तयारु आहियूं कोई चए पियो मुंहिंजी 1 मार्क्स रहियल आहे कोई चए पियो 2 मार्क्स रहियल आहे मां चयो तव्हां जेसिताईं प्रैक्टिकली साम्हूं न ईंदो तेसिताईं असां तव्हां लाइ कुझु नथा कयूं असांखां जेतिरो थिए थो असां कयूं था पर जंहिंसां मसइलो आहे उहो माण्हू साम्हूं नथो अचे न सिर्फ़ु घर में वेही रहियूं कयो था माण्हुनि खे क्लियर चयो न स्टेज ते मां हुननि खे चयो ॿी करे त मां चयो असां कोशिशि कयूं था तव्हां कमेंट्स में असांखे चयो था असां तव्हां सां गॾु आहियूं असां ईंदा जॾहिं असां ग्राउंड ते वेंदा आहियूं त असांखे बिल्कुलु बि नज़र न ईंदा त पोइ इहे घरनि में रड़ियूं करण जो को फ़ाइदो न मां चयो हमेशह असां वटि सिंध में ई थींदो आहे जॾहिं कुझु असां न ईंदे नओं ज़ुल्म थींदो आहे कंहिं शइ ते कब्ज़ो थींदो आहे या असांजी मेरिट जी लताड़ थींदी आहे त असां बिल्कुलु ख़ामोश हूंदा आहियूं जॾहिं पाणी जो कम ते गुज़री वेंदो आहे पोइ असां रड़ियूं कंदा आहियूं त असांखां हे ज़ुल्म थी वियो असांखां धारियनि ईअं कयो असांजा डोमिसाइल जेका आहिनि ॿियनि खे नौकरियूं मिलनि थियूं ऐं ॿाहिरियां माण्हू अचनि था जॾहिं असां हर शइ जी ख़बर हूंदी आहे मां हुननि खे इहो चयो त डोमिसाइल ठाहिण वारा बि तव्हां असां आहियूं ठीकु आहे ऐं जेका मेरिट जी लताड़ करण वारा बि तव्हां असां आहियूं ॿाहिरिनि माण्हुनि खे नौकरी ॾियण वारा बि ॿाहिरि धारिया त न आहिनि असां तव्हां सां नौकरी ॾियूं न ऐं जेके वेठा आहिनि डिपार्टमेंट में त उहे बि त असां तव्हांजा ई माण्हू आहिनि त उन्हनि जे लाइ सभिनी खे जेको आहे हिकु मज़बूत थियणो पवंदो हिकु प्लेटफॉर्म ते जमा थियणो पवंदो तॾहिं मसइले वारो थी वेंदो जेके असां ॿाहिरि ॾिसनि था उन्हनि खे असां इहो चवंदासीं छो थी सघे त उन्हनि मां बि हुजनि जेके ॾिसंदा हुजनि त असां सिर्फ़ु ॻाल्हियूं त कंदा आहियूं ऐं असांखे ख़बर हूंदी आहे त असां सां हीअ शइ ग़लति थी रही आहे पर असां हुनजे लाइ आवाज़ न उथारंदा आहियूं बिल्कुलु ख़ामोश हूंदा आहियूं ऐं जॾहिं असांजो ॻाल्हि हथनि मां निकिरी वेंदी आहे त पोइ असां हाय घोड़ा कंदा आहियूं सुजाॻ कंदा आहियूं सिंधियुनि सां ज़ुल्म आहे सिंध सां ज़ुल्म आहे ऐं सभु सिंध जा असली वारस आहियूं जॾहिं ज़्यादतियूं थींदियूं त उन वक़्तु असली वारस किथे हूंदा आहिनि हुननि जे लाइ कुझु न आवाज़ उथारंदा आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कई IBA टेस्ट हुजे या ॿियो को मसइलो हुजे हुन ते बिल्कुलु ख़ामोश आहिनि हुननि जो को अहिड़ो बयानु साम्हूं नथो अचे ख़बर न आहे छाजे करे साम्हूं बयानु नथो अचे या त उहे नौजवाननि जे मुस्तक़बिल में हुनजो इंट्रस्ट न आहे उहो नथा चाहिनि नौजवाननि जो मुस्तक़बिल समझे चलो ठीकु आहे असां मञूं था पीपल्स पार्टी वारनि जी ज़्यादतियूं आहिनि पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे उहा ज़्यादती करे थी ॿियूं केतिरियूं पार्टियूं आहिनि सिंध में काफ़ी पार्टियूं त एॾियूं पार्टियूं आहिनि कोई बि पार्टीअ जो माण्हू अची अॻियां भले ज़रूरी न आहे त क़यादत कोई हुन वर्कर बि अची करे ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदो आहे त कंहिं नौजवाननि जी हिमायत कयूं हुननि जे पेरनि में असां ॻाल्हायूं असां त कंहिंजो बि बयानु अहिड़ो को साम्हूं न आयो आहे त नौजवाननि खे पाण खे सुञाण हुजणु खपे मां चवंदी आहियां त नौजवान पंहिंजा लीडर पाण उनखे कंहिं लीडर जी ज़रूरत ई न आहे सिर्फ़ु उहे अॻिते अचनि ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि त मां सम्झां थी त कोई बि दुनिया जी ताक़त उन्हनि खां उन्हनि जा हक़ खसे नथी सघे इन जे लाइ नौजवाननि खे पाण खे सुजाॻ थियणो पवंदो अॻिते अचिणो पवंदो असां तव्हांजी त कोशिशि आहे पर जॾहिं उन्हनि जो बि साथ हूंदो त मां सम्झां थी त असां वधीक मज़बूत थी करे हिननि जे लाइ कुझु करे सघंदासीं बिल्कुलु आमिर भाई असांखे थोरो ॿुधायो हा आमिर भाई थोरो ॿुधायो असांखे तालीम जे हवाले सां जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सर मेरे बाबा मुझे चवण मुताबिक़ जेके भी लफ़्ज़ हुआ तव्हां उनखे इस्तेमालु करे चुका आहियो असल में जेको तालीम जो इशू आहे इन मुताबिक़ हर डिपार्टमेंट खे हर वज़ारत खे रोल अदा करिणो आहे ईअं न आहे न सिर्फ़ु हिन जे लाइ एजुकेशन वारा ई ॻाल्हाए था सघनि असांजो बि हक़ थो बणिजे भले असां हिन जॉब्स में न आहियूं लेकिन हिननि जे लाइ कुझु अहम किरदारु हर कंहिंखे अदा करिणो पवंदो ऐं उन हवाले सां एजुकेशन जो जेको मसइलो आहे तमामु हिकिड़ो ईज़ी मसइलो आहे न को एतिरो डिफिकल्ट आहे अगरि कुझु अहिड़ा नौजवान आहिनि जंहिं टेस्ट क्लियर कया आहिनि ऐं हिन वक़्तु उहे मुंतज़िर बणिया वेठा आहिनि त उन्हनि सां उन्हनि जो हक़ मतिलबु उन्हनि खे ॾिनो वञे त असां इहा गुज़ारिश था कयूं उन्हनि खे उन्हनि जो हक़ जल्द खां जल्द ॾिनो वञे ऐं हिन वक़्तु मां थोरो एजुकेशन खां साइड वञी कुझु ग़रीबनि जे बाबति ॻाल्हि करणु थो चाहियां त एजुकेशन हिकिड़ो अहिड़ो मैटर आहे जंहिंखे हर माण्हू लाइव अची करे या पंहिंजी मीडिया साइट ते बयानु करे थो छो जो हिकिड़ो सोबर कमु आहे हर इंसानु इंट्रस्ट रखे थो हिन मामले ते ॻाल्हाइण में हिन मामले जे लाइ कुझु चवण में असांखे थोरो ध्यानु जेके मुआशरे में ग़रीब इंसान रहनि था उन्हनि खे बि ॾियणो आहे काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु बरसाति जी सूरत हाल में ऐं सर्दी जे हवाले सां रोडनि ते परेशान नज़र अचनि था त असांखे थोरो उन्हनि जे तरफ़ बि हलणो आहे उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जे लाइ असांखे कुझु करिणो आहे त बसि मां इहा गुज़ारिश कंदुमि पंहिंजी हिकु शोरिया अवाम खे त हिन नेक कम में असांजो साथ ॾियनि ऐं जीअं असांजे चेयरपर्सन तव्हांखे ॿुधायो
मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांजे ऑफिसिस ऐं वर्कर्स कमु था करनि, जेके बि हुते डोनेट था करणु चाहिनि ऐं कुझु सामान ग़रीबनि लाइ ॾियणु था चाहिनि त हुननि सां राब्तो करनि। अलाह पाक हुनजो हुननि खे अजर अदा कंदो। वॾी महिरबानी भाउ। अॼु बि कुझु कमेंट्स अचनि था पिया। हिकिड़ो कमेंट हाणे तकड़ में इहो आयो त IB वारनि खे हाणे छॾे ॾियो। IB वारनि खे माना छॾियो, हुननि जी पचर छॾियो। असां त छॾण लाइ तयारु आहियूं, पर हाणे IB वारा पाण असांखे वारो था ॾियनि ठाहे IB वारा टेस्ट पास कंदड़ असांजा पंहिंजा मसला हल करणु मसला हले ज़ाहिर इदारे जे हवाले सां था चवनि, पर हाणे इदारो जॾहिं जा मसला हल थींदा त न ॻाल्हाईंदासीं, असां ॿिए इशू ते ॻाल्हाईंदा, पर असां सिंध जे हर इशू ते ॻाल्हाईंदा आहियूं। सिर्फ़ु इहो न आहे त IB वारनि जे लाइ ॻाल्हायूं। ठीकु आहे, असां IB वारनि लाइ नथा ॻाल्हायूं त हाणे जीअं असां ॻाल्हि कईसीं त ग़रीबनि जे लाइ सर्दियुनि जा कपिड़ा जेको आहे जमा कयूं पिया, त उन्हनि ते तव्हां असांजो साथ ॾियो। हर घर में त पुराणो 1-2 सीटर मौजूदु हूंदो न, को जेको ग़रीब खे ॾेई सघे, त उन में साथ ॾियो असांजो, त असां तव्हांखे उहो सभिनी खे करिणो आहे न। बहसियत क़ौम अगरि ज़िंदा क़ौम जो इहो ई कमु आहे त पंहिंजनि जेके भाइर भेनर आहिनि उन्हनि जी हर वक़्तु असां मदद कयूं। मदद करण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। ज़ाहिर आहे हाणे जेको असां इहो कमु कयोसीं उहो बि असां ईअं ई कयोसीं, हिकिड़ो जनरली असांजो न तव्हांजो मफ़ाद न मुंहिंजो मफ़ाद, असां जनरली ईअं ई कयोसीं। हाणे बि अगरि जीअं सर्दी जी सूरत हाल तव्हां चओ था, ॾाढी हिते माना काफ़ी सर्दी थी वई आहे, त असां पाण ॾिसो एतिरा स्वेटर वग़ैरह पायूं, जेके बि पायूं वेठा आहियूं, त ज़ाहिर आहे जेके ग़रीब आहिनि त उन्हनि जो तव्हांजा मुंतज़िरनि त कोई असांजो अची करे असांजी मदद करे। त ॾिसो न, जेके जंहिंजे छत न आहे, खुलियल आसमान वेठा आहिनि, पेरनि में चपल न आहे, तन ते कपिड़ो न आहे, उहे बि तव्हां असांजा मुंतज़िरनि न। ऐं अलाह जो शुक्र अदा करणु खपे त असांखां अलाह पाक इहो कमु वठे थो, ऐं असांखे त जेतिरो थी सघे त कंहिंजी मदद कयूं, कंहिंजे कमु अचूं। ऐं हिन में असांखां अगरि ॿियनि भाइरनि जो बि साथ हूंदो त असां मां सम्झां थी त असां वधीक कमु करे सघूं था, न त असांखां जेतिरो पुॼे थो असां त कयूं था, पर हिननि जे साथ सां असां ॿियनि भाइरनि ताईं बि पहुची सघूं था, अहिड़नि घरनि ताईं पहुची सघूं था जेके असांजा मुंतज़िर हूंदा आहिनि। बारिश जो मौसम तव्हां ॾिसंदा हूंदो, तव्हांजे पाड़े में अलाए केतिरा ग़रीब रहंदा हूंदा। ऐं मां नथी सम्झां त जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि त उन एतिरो त हूंदो हुनजे घर में कोई 1-2 सीटर, ज़रूरी न आहे नवां उहो परचेज कनि, पुराणा बि ॾेई सघो था। थधि खां माण्हू खे लिटाइणो आहे त पुराणा बि तव्हां ॾेई सघो था, पुराणा ॾियो ताकी असां उन्हनि ग़रीबनि ताईं पहुचाए सघूं। ऐं ॿियनि मां वेंदी आहियां त जे बलूचिस्तान या KP के हेॾे वञूं था त ॾिसूं था त काफ़ी माण्हू जेके आहिनि ग़रीबनि जे हेल्प लाइ ॿाहिरि निकिरी पवनि था, ऐं पाण मतिलबु उन्हनि जे घर घर वञी करे उन्हनि खे मदद बि ॾियनि था। पर असां वटि सम्झ में नथो अचे त माण्हू ॿाहिरि निकिरनि छो नथा। बिल्कुलु असां वटि रुझान घटि आहे, तमामु घणो हिन पासे ते। असां ॾिसो न, जीअं असां IB वारो मसइलो माना खयों हुआसीं त उन टाइम ते बि ईअं हुयो त हुन में पहिरीं शुरू में मसइला इलाही आहे। 45% वारी जॾहिं कंडीशन ख़तमु थी त उहे ख़ामोश थी वेही रहिया, हुन चयो त असांजो त कमु थी वियो, असां माना कंहिं ॿिए जे कमु न ईंदा हुआसीं। त पोइ इहो जेको पंहिंजो मफ़ाद आहे, जेको इंसानु रुॻो सिर्फ़ु पंहिंजे फ़क़ति पंहिंजे लाइ थो सिर्फ़ु सोचे, त माना इहो ॾाढो हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। ईअं न करणु घुरिजे, ऐं असांखे सभिनी जे लाइ सोचणु घुरिजे। धारियुनि जो ॾुख कोन्हे, छा धारनि जो जे ॾुख पंहिंजी धारनि जी ॾुख कोन्हे, पंहिंजनि ॿेड़ी ॿोड़ी आहे। 2021 वई पर अपग्रेडेशन न थी। हे अॼु असांजी माना मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे, अपग्रेडेशन वारो मसइलो आहे। दोस्त लिखियो आहे त बाबा पंहिंजनि ॿेड़ी ॿोड़ी आहे। हाणे हिन जो इशारो आहे माना पंहिंजी असांजी यूनियन जेका उस्तादनि वारी साईं सफ़ा खुलियल लिखंदा की असां कंहिंखां टिजूं थो रहंदा, यूनियन आहे भले पंहिंजे लाइ। ग़लती कोन, मां न मञींदी आहियां हिन शइ खे, यूनियन जी ग़लती आहे। जॾहिं तव्हांखे अपॉइंट कयूं त असांजो मसइलो न, असांजा जेके नौजवान उस्ताद आहिनि सभई उहे इहा ॻाल्हि था कनि त असांजे लाइ उहे कोशिशि नथा कनि। सही आहे, कोशिशि नथा कनि। ज़ाहिर आहे यूनियन हिकिड़ो प्रेशर ग्रुप त आहे न, हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहे। उहे वेंदा आहिनि, प्रेशर विझंदा आहिनि, कमु वठंदा आहिनि। हाणे थिए ईअं थो त असांजो जेको कमु आहे उहो गवर्नमेंट करणु चाहे थी, रुकावटूं विझनि था। गवर्नमेंट खां कोई बि पावरफुल न आहे न, पावरफुल न आहे, पर उहो अची था वञनि न। असां छा कयूं, अगरि गवर्नमेंट असांजो कमु नथो थिए। न गवर्नमेंट ऐलान करे थी त पोइ हुन ते पूरो बि करे न, इहा ग़लति आहे। त यूनियन अदिती चए त हाणे सॼो मसइलो गवर्नमेंट में आहे, फॉल्ट आहे, ऐं असां वारा जेके आहिनि अॻुवान उहे सही आहिनि। इहो वधीक मौक़ुफ़ आहे, पर असांजो वरी माना उल्टो मौक़ुफ़ आहे। तव्हांखे जॾहिं अपॉइंट कयो था, हिकिड़ो इहो सुवाल आहे, जॾहिं अपॉइंट कयूं त छा जेको आहे यूनियन वारनि खां पुछी करे कयूं? न कयूं न। ठीकु आहे, हाणे का नई अपॉइंटमेंट थींदी या कंहिंजी ट्रांसफर पोस्टिंग थींदी त यूनियन वारनि खे विहारे करे कंदा न, ईअं त आहे न। गवर्नमेंट पावरफुल आहे, उनखे अख़्तियारात आहिनि, उहो हर डिसीजन वठी सघनि था। उहे यूनियन वारनि खे जवाबु ॾियाराए करे इन शइ खे त असां अपग्रेडेशन न कंदासीं, यूनियन वारनि असांखे रोकियो आहे, असांखे प्रेशराइज़ कयो।
हे ॾिसो न गवर्नमेंट में वेठा आहिनि अगरि हे यूनियन वारा बि त हे प्रेशर ॾींदा हूंदा यूनियन वारा असांखे इहो था चवनि या त मिली भगत हा न यूनियन वारा था चवनि त गवर्नमेंट कमु नथी करे तव्हांजो वरी गवर्नमेंट जी चए त तव्हां यूनियन असांखे रोके थी असां विच में फासी आहियूं सफ़ा हाणे अलाह भली कंदो अदा ॾिसंदा वेठा या त जेके असांजे तालीमी इदारा में वेठा आहिनि उहे सभु ईअं उन्हनि खे न आहे ॼाण ई कोन्हे का काई सरदार शाह त माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहे ऐं हूअं त वॾी शेरो शाइरी कंदो आहे एॾी नॉलेज अथसि बाक़ी जेके उस्ताद ऐं शागिर्द नज़र नथा अचनि इनायतुल्लाह पवर थो चए त बसि रुगो इहे हवाल आहिनि या बसि 40+ वारा आसरो बि कनि हाणे इहो पंहिंजे पाण खां सुवाल पुछनि त बहितर आहे न त पाण हिन वक़्त ते इनायतुल्लाह खे त असां किथे ॾिठो बि कोन्हे इनायतुल्लाह घर मां थो पुछे असां खां वेही करे त हाणे मां आसरो कयां या न कयां असां तव्हां खां न पुछूं त असां IBA में टेस्ट बि कोन ॾिनी आहे हा असां त टेस्ट बि कोन ॾिनी आहे पोइ पोइ बि असां हर वक़्तु तव्हांजे लाइ ॻाल्हायूं था आवाज़ उथारियूं था वरी बि थोरो घणो तव्हांखे सुझाव कयूं था तव्हां त बिल्कुलु ख़ामोश आहियो हाँ बिल्कुल ॿियो शौकत अली आदि कमेंट्स काफ़ी आया शौकत अली मथां परेशान थिए शौकत अली तव्हां परेशान न थियो अलाह वॾो आहे कुझु न कुझु शौकत अली सां त ॾाढी नाजाइज़ थी आहे हा शौकत अली सां नाजाइज़ ई आहे नाजाइज़ इलाही सां थी आहे हिक जो नालो था खणूं त ॿिया त असां सां घटि थी आहे हिते सभु सूरनि में फयाज़ अली थो चए ख़ुशि हुजो ऐं संजय थो चए त अदा असांखे ज़रूरु अपडेट कजो संजय खे छाजे बारे में अपडेट कयूं ऐं अबीरा थी चए त सपोर्ट कयो 40% खे ऐं अज़ीज़ुल्लाह थो चए IBA खे छॾियो IBA खे छॾियूं हा चलो असां छॾियूं त तव्हां वठो ऐं शाह दोस्त थो चए त हिन सर्द हवा खे रोक ख़ुदा सर्दी आहे सर्दी आहे त हाणे या त बिल्कुलु सर्दियूं बि ज़रूरी आहिनि ज़ाहिर आहे अलाह ताला जी शाह दोस्त जी तकलीफ़ मूंखे करे मौसम पर्सनली मैसेज कया शाह दोस्त जी जी शाह दोस्त खे जा मां मैसेज ॿुधाईंदी आहियां शाह दोस्त खे त हुनजा मां मैसेज पढ़िया आहिनि ऐं जेको आहे हुनखे मां रिप्लाई कोन ॾेई सघी आहियां पर्सनल ते हुनजा कॉल्स बि आहिनि मैसेजिस बि आया सर्दियुनि जे हवाले सां ऐं शाह दोस्त जेको आहे हेॾे रहे थो साइड जेको आहे खानपुर मर साइड ऐं जिते रहनि था बिल्कुलु ओपन एरिया आहिनि ज़मीनुनि में रहनि पिया ॾाढी सर्दी हुजे असां सम्झूं था शाह दोस्त ऐं असांजी बि कोशिशि आहे त तव्हां उतां जे माण्हुनि जे लाइ कुझु करे सघो पर तव्हां बि अॻिते अचो हिन जे लाइ का कैंपेन वग़ैरह हलायो को न को मां नथी सम्झां त जेको आहे अलाह वारो बंदो निकिरी ईंदो जेको ग़रीबनि जी मदद कंदो ज़रूरु हज़ारनि मां को हिकु त ईंदो जेको चवंदो त बाबा मां जेको आहे सर्दियुनि जे लाइ तव्हांखे गरम कपिड़ा ॾियां थो या ब्लैंकेट ॾियां थो माण्हू इलाही अदा ॾियण बि चाहिनि था ईअं न आहे त नथा ॾियणु चाहिनि इलाही माण्हू सुठा माण्हू बि आहिनि जेके ॾियणु चाहींदा उहे घणा वादी माण्हू ॻोल्हींदा आहिनि त कोई ट्रस्ट वारो माण्हू हुजे जंहिंखे असां चऊं त पहुचे सही उहा शइ ईअं न थिए त माना पहुचे ई न असां हलायूं था न हुन लाइ कैंपेन ॾिसूं असांजे हुन में केरु केरु साथ थो ॾिए ऐं असां इहो ई चऊं था त भले उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में माण्हुनि खे ॾियनि असां वटि ताईं ज़रूरी न आहे त असां ताईं पहुचाइनि जिथे जिथे हुननि जा आहिनि असांजा ॿिया डिस्ट्रिक्ट उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाइनि या पाण वञी हुननि जे घरनि में ॾेई अचनि इहो ज़रूरी न आहे त असांखे अची करे ॾियनि हथ में त असां माण्हुनि खे ॾियूं बसि सुजाग थियनि ऐं ग़रीबनि जी सार संभालंदा उस्ताद आहे हिकिड़ो असांजे पंहिंजे शहर जो आहे गमट जो आहे उस्ताद अरशद आराई उहो माना हिकिड़ो मैसेज कयो अथई दोस्त आहे मुंहिंजो चए थो त IBA जो मसइलो पंहिंजी जॻह ते आहे पर जेके यंग टीचर्स जा जेके मसइला आहिनि उहो अदी शाइस्ता खे चओ त हुनजे लाइ आवाज़ु उथारे हुनमें हुन लिखियो आहे त PhD खां JST प्रोमोशन हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़ो अपग्रेडेशन जो इशू आहे ज़ाहिर तव्हांजो माना एजुकेशन तव्हांखे ॿुधाइणो ज़रूरी आहे त हिकिड़ो अपग्रेडेशन जो मसइलो आहे माना ग्रेड चेंज थींदो हिकिड़ो वरी प्रोमोशन जो इशू आहे माना PhD खां JST प्रोमोशन थी उहे बि न थिया न इहो न करो अलाए कहिड़ो रोके थो छॾे असांखे माना चऊं त हाणे असां त माना ज़ाहिर आहे उन्हनि खे था चऊं पर अधीअ जो अञा हुन ते हुको हथ आहे हलो यूनियन जे अधी चए थी त न वञो गवर्नमेंट खे माना तव्हां गवर्नमेंट खे फुल अख्तियारात आहिनि गवर्नमेंट चाहे सभु कुझु करे सघे थी यूनियन खे विच में हाणे तव्हांखे वेड़ाइनि था हा जहिड़ो आहे कराइनि जहिड़ो था कराइनि यूनियन खे विच में न गवर्नमेंट जे हथ में आहे सभु कुझु उस्ताद अरशद लिखियो आहे त PhD खां JST प्रोमोशन जो वॾो मसइलो आहे सॼे सिंध जो आवाज़ आहे हा लॻे ई वेंदो ॿियो इनिशियल अपॉइंटमेंट इहो ज़ाहिर आहे इहो टेक्निकल मसइलो शायदि ॾिसंदड़ सभई उहे शयूं नथा सम्झी सघनि उस अरशद खे मां ॿुधाए न करे उन मसइले खे मां न ॻाल्हाईंदुमि इनिशियल वारे ते बाक़ी अपग्रेडेशन वारो असां ॻाल्हायो उस अरशद जी ॻाल्हि अची वई जंहिंमें तारीफ़ लिखियल आहे उहे असां नथा पढ़ूं मैसेज करण में ईअं लिखियल आहे इहो ग्रेट हेॾा हूंदा जदोजहद क़िस्म आहे उहे शयूं असां नथा पढ़ूं मोहम्मद आसिफ थो चए त असांखे तव्हां विसारे छॾियो आहे फरीद थो चए अॼु त 40 जो छा थींदो
अच्छा ॿियो वरी ॿिया बि हिते आया हुया नौजवान चवनि पिया असांजी यूसी बिल्कुलु बारियाती में आहे ऐं हितां जो जेको आहे शिकारपुर जेको स्पीकर आहे सिराज दुरानी जे हुनजा हल्के जा सिराज दुरानी जा हिकड़ा माण्हू आया हुया छोकिरा त उहे चवनि पिया असांजी यूसी बिल्कुलु बारियाती में एंड में आहे पर पोइ बि उते 30 ते पास कनि था न हार्ड एरिया हा त उन्हनि जी यूसी खे हार्ड एरिया न कराए नथो मां छाजे करे चई जेको आहे असांजो जेको स्पीकर आहे सिराज दुरानी उहो लिकंदो थो वठे ऐं इनजे करे उहो असांजे लाइ कुझु करे कोन थो सघे उनजे पोयां उनजे मथां केस आहिनि त उनजे मथां केस करप्शन जा लेब जा ख़बर न आहे मूंखे त इनजे करे चई असां भाजपो केसनि खे त मुंहुं ॾींदा रहंदा पर तव्हां ग़रीब अवामली त टाइम साल तव्हांजी यूसियूं जेके हेॾो ॿुधायो था कचे में आहिनि बिल्कुलु जन एंड में आहिनि यूसी पोइ बि असांखे जेको आहे सिर्फ़ु 3 टीचर पास थिया अथऊं जेके आहिनि अपॉइंटमेंट थियूं आहिनि ऐं हू त आहिनि ई कोन मोहम्मद आसिफ बराबर मैसेज तो करे सर हुकुम कयो आसिफ साहब जेको बि पुछिणो आहे असां तव्हांजे लाइ वेठा आहियूं तीअं असां अॼु तव्हांजे कमेंट्स जा जवाब ॾियूं था काफ़ी कमेंट्स असां ॻाल्हाइण जे दौरान पढ़ी कोन था सघूं अच्छा तनवीर थो चए त अॼु असांजे स्कूल में फर्नीचर कोन्हे अच्छा हा ऐं शाह ॿियो कंहिंजो हुयो त गर्ल्स खे जेके आहिनि न गर्ल्स खे जेको आहे 40 ते सपोर्ट कयो वञे अच्छा शाहबाज़ हुजे त 50 वारनि खे विसारे छॾियो आहे 50 वारा इहे कॾहिं बि असां कोन ठहंदा छाजे करे त असां जॾहिं 40 जी ॻाल्हि कंदा आहियूं असां चवंदा आहियूं 50 वारा ऑटोमेटिक थी विया असां शुरू में बि इहा ॻाल्हि हुनखे सम्झाईंदा जेकॾहिं गवर्नमेंट 40 ते पास कंदी त 50 वारा कीअं रहंदा उहे त ऑटोमेटिक थी वेंदा आसिफ जेको आहे आसिफ सवाल नथो करे ऐं मैसेज काफ़ी थो करे सिर्फ़ु इहो लिखी करे त सर ऐं हिकिड़े अॼु चयो आहे त असांजे स्कूल में फर्नीचर जी ॾाढी खोट आहे ऐं नंबर बि मोकिलिया शायदि इंटरनेट जो इशू अची वियो वधी नेट नथी हले न नेट जो इशू आहे बारिश में लाइट भी बंद है सिग्नल भी बंद है हले पे मुझे ख्याल है तावट हले असांजी स्क्रीन बंद थी वई हले अच्छा चलो इते ॻाल्हाए वठो बिल्कुलु शायदि असां तव्हांखे नज़र मथां न ईंदा हुजूं पर असांजो आवाज़ हुन में पहुचे थो पियो मूंखे लॻे थो छो त हीअ कमु हले थो पियो कोई टेक्निकल इशू आहे जीअं थी वेंदो आहे उन में अचे थो पियो गरम कपिड़े जे हवाले सां थी हाणे तव्हांजो जेको आहे हेॾा हले थो पियो लाइव पंहिंजो बि गरम कपिड़े जे हवाले सां ख़ासि तौर मां त चवां थो तव्हां हिते अपील कयो न जेके सखर ऐं पसगिरदाई वारा आहिनि त उहे जल्दी में पहुची बि वेंदा सभिनी लाइ था कयूं हर डिस्ट्रिक्ट में माण्हू आहिनि ईअं न त सिर्फ़ु सखर वारनि खे सपोर्ट कई वञे असांजे लाइ सभु बराबरि आहिनि जिथे बि ग़रीब रहनि था हर कंहिंजी मदद थिए ऐं पंहिंजे तौर ते बि उहे करे सघनि था बिल्कुलु पंहिंजे तौर ते कनि ऐं ॿाहिरि में जेके रहनि था न हिकिड़े मैसेज कयो आहे त इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं था कयो अमली तौर कुझु बि नथा कयो शायदि अमली तौर जेतिरो असां कयो आहे कंहिं बि कोन एतिरो कयो आहे हा इहे जंहिं मैसेज कयो आहे ॻाल्हियूं कयो त इहे ॻाल्हियूं तव्हांजी आहिनि असां अमली तौर बि कम कया आहिनि अगरि तव्हां अमली कयो आहे त पोइ अगरि असां ॻाल्हियूं 15+ जेको 1500+ पास न थियनि आहिनि हिन खां अलावा ॿिए इलाही 45% वारी कंडीशन जो ख़तमु थी असां जिते स्ट्रगल जेको बि कमेंट्स पिया जंहिं बि बात उनखे चवंदा असां जिते स्ट्रगल कई न IBA वारनि जे लाइ अगरि तव्हां 1% बि असां सां गॾु हुजो आहे न त अञा बि वधीक असां मज़बूत हुजूं आहे असां वरी ख़ुदा बख़्श वियासीं नवाब शाह विया हैदराबाद ऐं जेको आहे खैरपुर सखर हर जॻह ते असांजी कोशिशुनि सां ई त 45+ वारी जेका 45% वारी शर्त ख़तमु थी उन खां 1500 हार्ड एरिया असां 40 जो उनखे पैकेज मिली वियो 80 ते पास थी 1500+ पास थिया मार्को 5 मार्क मिलियो ऐं ग्रेस मार्क्स जो सवाल ई पैदा न पियो थिए त IBA वारा ॾियनि त असां कोशिशि कईसीं स्ट्रगल कईसीं तॾहिं थियो वञी करे ऐं पर जंहिंखे मिलियूं उन्हनि खे त ख़बर हूंदी त असां उनजे लाइ स्ट्रगल कईसीं या न कईसीं बाक़ी हाणे हिकिड़े कंहिंजे चवण सां त कुझु नथो थी सघे न इहे माण्हू जेको आहिनि सुठे कम जी मुखालफ़त बि कंदा आहिनि बिल्कुलु
नेट इंटरनेट इशू जे करे शायदि कुझु मसइला अटनि था पिया कमेंट्स तव्हांजा बि कुझु घटि था शो थियनि सर मैं कैमरा देख रहा है रिकॉर्ड कर रहा हूँ ठीक है मैं हाँ ठीक है पहिरियां तव्हां बेक करे छॾी कैमरा सर ख्याल हिकिड़ो दोस्त चए थी त सुभाणे एहतिजाज आहे हाणे जेको बि बिल्कुलु मूंखे बि दावत ॾिनियूं पर मां चयो तव्हां एहतिजाज कयो असां तव्हां लाइ वेही करे दुआ कंदासीं बिल्कुलु असां त काफ़ी प्रोटेस्ट कयासीं ऐं जंहिं टाइम ते माना सुठो टाइम हुयो प्रोटेस्ट करण जो उन टाइम ते कोई बि असांजो साथ कोन पियो ॾिए ऐं हाणे ख़बर न आहे कहिड़े हवाले सां छा करणु वञनि था पिया वरी बि मां हुनखे चवां थो भले तव्हां कॉन्टेक्ट में अचिजो ॾिसंदासीं पंजाह वारनि जो कुझु थींदो शाहबाज़ थो चए उन हेठां हाजी साहब थो चए त 40 वारनि खे कामयाबी नसीब थींदी हाजी साहब खे चऊं था त दुआ घुरे हाजी साहब अज़ीम थो चए अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अज़ीम जी महिरबानी मैसेज अॼु काफ़ी अची था वञनि विच में पोइ हाणे कंहिंजा असां ॾिसी सघूं था कंहिंजा न था ॾिसी सघूं कुझु हिते सिंध में जेका मौसम जी वारी जेका सूरत हाल आहे बरसातूं वग़ैरह वसियूं हिन करे इंटरनेट जो इशू आहे हर हंधि उन जे बावजूद बि असां सिंध पुलिस जे लाइ बि कुझु आहे छा सिंध पुलिस अपग्रेड जो मामिलो बिल्कुलु दोस्त थो चए अॼु तव्हांजे हुन ते त रसूल मलिक साहब थो चए त जेका पुलिस जी अपग्रेडेशन आहे उस्तादनि जी अपग्रेडेशन जो तव्हां ॻाल्हायो था बाक़ी पुलिस वारा अपग्रेड न थियनि पहिरीं थियनि असांजो तहफ़ुज़ थींदो अगरि पुलिस वारा थींदा त असांखे तहफ़ुज़ ॾेई सघंदा न ईमानदारी सां नौकरी कंदा अगरि न मिलंदी पुलिस वारनि खे अपग्रेडेशन त उहे त पोइ करप्शन कंदा रिश्वत वठंदा असां पुलिस वारनि सां बि गॾु आहियूं ये न सिर्फ IB वारनि सां सभिनी सां गॾु आहियूं पर पुलिस वारा ज़ाहिर थिया कोन्हनि इहो पहिरियों दफ़ो मां कमेंट्स पढ़ां पई त पुलिस वारनि जो कोई इशू हले थो न बिल्कुलु अदा असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजे लाइ भरपूर आवाज़ उथारंदासीं अच्छा अॼु जेको सुभाणे वारो जेको आहे न सुभाणे 8 जनवरी आहे मां असल में त हिन जी ॻाल्हि हाणे मां हिकिड़े दोस्त मूंखे लिखी मोकिलियो आहे 8 जनवरी हूंदो आहे तालीम जो ॾियारो हाणे तालीम जे ॾियारे ते प्रोटेस्ट न थींदो आहे मुनासिबु न आहे जॾहिं हिकिड़ो एजुकेशन डे आहे ज़ाहिर आहे असांजी जेका माना तंज़ीम आहे या उस्ताद बिरादरी आहे उहा पाण वटि ई मल्हाईंदी आहे तालीम जो ॾियारो करे सो उन में बजाए प्रेस क्लबनि ते अचण जे बहितर आहे त इदारनि में स्कूलनि में वञी करे तालीम ॾिजे त उहो वधीक बहितर आहे ओपिनियन जेसि ताईं अञा का गवर्नमेंट अनाउंस न करे सुबुह हिकिड़ो नोटिफिकेशन निकितो उहो बि त इलाही खे अपडेट करे छॾियऊं उनजी बि तरतीब अची वई आहे हिकिड़ो नोटिफिकेशन अची वियो त 31 जनवरी ते मोकिलूं थी वयूं सॼी सिंध में कॉलेज स्कूलनि जी पर उहा ख़बर जाली नोटिफिकेशन हिकिड़ो सोशल मीडिया ते घुमे पियो उहो बि जाली आहे उन ते तव्हां जेको आहे उहा उनजी तरतीब अची वई आहे गवर्नमेंट जी मोकिलूं वग़ैरह न आहिनि सो बहितर आहे त 8 जनवरी ते प्रेस क्लबनि ते वञी करे भले ठीकु आहे अगरि तव्हां स्कूल टाइम खां बाद में अगरि कोई वञणु चाहे थो ऐं उन तालीम जे हवाले सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहे थो त बहितर आहे न त तालीम स्कूलनि जे अंदरि रही करे तव्हां सेमिनार कयो या हुते ॻोठाणनि खे घुराए करे उन्हनि खे इहो चओ त अचो पंहिंजा ॿार जेके आहिनि से इनरोल करायो छो त हिकिड़ो ॿियो इशू आहे न त असांजे ॿेराड़नि में माना स्कूलनि खां ॿार जेके आहिनि न काफ़ी ॿार आहिनि एडमिशन घटि आहे माना ऐं उते त ॻोठनि जी साइड वञिजे थो त माण्हू जेके आहिनि पढ़ाइण खां माना उनखे पंहिंजे ॿियनि ते ॿारनि ते इहो कमकार था कराइनि लेबर वारो कमु था कनि त इहो तालीम जो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे उन सिस्टम जे अंदरि आणिजे त पढ़नि जीअं असांजो जेके नियाणियूं आहिनि नंढा ॿार आहिनि वीचारा उहे माना पढ़ी सघनि आख़िरी जेको मैसेज इहो एजुकेशन जे हवाले सां ॾियो या एजुकेशन जो बि ॾियो ऐं सर्दियुनि जो बि ॾियो एजुकेशन में ॻाल्हाए असां जेको आहे थकिजो नथा पर असांखे रिस्पॉन्स कोन थो मिले जीअं सुभाणे एजुकेशन जो आलमी ॾींहुं था सेलिब्रेट कनि पूरी दुनिया में त असांखे बि खपे जेके बि असांजे आस पास में स्कूल्स आहिनि या बंदि पिया आहिनि जिते टीचर न आहे या जेके ग़रीब ॿार स्कूल नथा वञी सघनि करे हर पंहिंजे पाड़े जो हिकु ॿार बि वञी करे दाख़िल कराईंदो त मां सम्झंदी कि नेकी आहे ऐं हिकु ॿार अगरि तालीम हासिलु कंदो त हुनखे पूरो कराइण सम्झी वेंदो कोशिशि कयो सुभाणे जेतिरो थी सघे ॿारनि खे एनरोलमेंट जे हवाले सां जेको आहे कमु कयो ऐं ॿियो पंहिंजे उस्तादनि वटि ज़रूरु वञो छो जो अॼु असां जेको कुझु बि आहियूं पंहिंजे उस्तादनि जे करे ई आहियूं ऐं ॿी ॻाल्हि जेको सर्दियुनि जे हवाले सां असां कैंपेन हलाइण वञूं पिया इनशाअल्लाह असां मंडे खां स्टार्ट कंदासीं कोशिशि आहे त जेतिरो जल्दी थी सघे उन में असांजो साथ ॾियो
इहो असांजो तव्हां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां कंहिं ग़रीबनि जो जेतिरो थी सघे कमु अचूं। अलाह पाक तव्हांखे नवाज़ियो आहे त कंहिंखे असां उन्हनि जे कमु अचूं। ज़िंदगी आरज़ी आहे ऐं ज़िंदगी हली वेंदी ख़बर बि न पवंदी, उहो करे वञूं पढ़ण खां पोइ असांखे माण्हू यादि रखनि, छो जो इहे असां हुननि ते को एहसान न कंदा आहियूं ग़रीबनि ते, इहो असां पंहिंजे लाइ कंदा आहियूं। ऐं जॾहिं उन्हनि जूं दुआऊं मिलंदियूं आहिनि उहे असांखे तव्हांखे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाईंदियूं आहिनि ऐं दिली ख़ुशी ऐं सुकून बि मिलंदो आहे। अलाह पाक बि हिन शइ सां राज़ी थिए थो त कंहिं उघाड़ी जो तव्हां तन ढकियो या कंहिंखे जेको छित खां बग़ैर वेठो आहे हुनखे छित तव्हां ठाराए ॾियो या को छपिरो ई हणाए ॾियो। त सर्दी जी मौसम आहे, तव्हां पाण खे हिन शइ जो अहसासु सम्झो त इलाही सर्दी आहे। असां जॾहिं पाण ॿ जेको शॉल्स पाए वेहूं था ऐं गाॾियुनि में लिकूं था, घरनि में लिकूं था, सर्दी न लॻे, ऐं जेके खुलियल आसमान जे अॻियां हेठां वेठा हूंदा त उन्हनि जो छा हाल हूंदो। त अचो असां सभु मिली करे ग़रीबनि जी मदद कयूं ऐं जेके वसाद आहे, ज़रूरी न आहे त तव्हां नवां कपिड़ा ख़रीद कयो या तव्हां कंहिंखे पैसा ॾियो। तव्हां गरम खां जेके पुराणा कपिड़ा पिया आहिनि या का तव्हां वटि जेका शॉल पई आहे या का तव्हां वटि ब्लैंकेट आहे या रज़ाई आहे, कुझु बि आहे या स्वेटर आहे, त जेको तव्हांजे पाड़े में आहे उन्हनि खे ज़रूरु आहे स्टे फाउंडेशन वारनि खे ॾियो। तव्हांजे पाड़े में अगरि अहिड़ो को ग़रीब घर आहे त तव्हां वटि पहुचायो। बिल्कुलु तव्हां आख़िर में को पैगाम सभिनी जे हवाले सां शार्ट में बिल्कुलु हिन वक़्तु जेके बि असांजा ॿार असांजा भेण असांखे लाइव ॾिसो था, लास्ट में बि इहा रिक्वेस्ट हूंदी त जीअं मंडे ते असांजी टीम ग़रीबनि में गरम कपिड़नि जे हवाले सां मतिलबु कुझु बि अहिड़ो क़ीमती सामान जेको सिहत हुननि जे कमु अचे हुनजे लाइ हेल्प कयो। ऐं लाज़मी न आहे जीअं असांजी चेयरपर्सन चयो त अची स्टेप फाउंडेशन में तव्हां पंहिंजी उहा शइ असां वटि पेश कयो। तव्हां पंहिंजे पाड़े में कंहिं ग़रीब खे ॾेई था सघो, छो जो आम मसइलनि खां हीउ मसइलो सभ खां नज़र में त आम आहे, लेकिन आहे सभ खां वधीक असांखे हिन मसइले ते ध्यानु ॾियणु घुरिजे, छो जो असांजी सपोर्ट लाइ असांजी ज़रूरतुनि खे पूरो करण जे लाइ काफ़ी सारा असांजा अहिड़ा हथ हूंदा जेके असांखे पंहिंजी मजबूरियुनि खां अॻिते करे हलंदा, लेकिन ग़रीब उहा ज़ात आहे जेके हिन वक़्तु रोडनि जे हेठि वेठा आहिनि, उहे मुंतज़िर ई हूंदा आहिनि। सिर्फ़ु ज़ाती तौरु उन्हनि खे का ख़बर न आहे हूंदी त हिन वक़्तु असांजी मदद लाइ केरु ईंदो केरु न ईंदो। त असां तव्हां इहे ई शख़्स आहियूं जेके वञी उन्हनि ताईं पहुचंदासीं ऐं उन्हनि जी का असां हेल्प करे सघंदासीं। महिरबानी। बिल्कुलु जीअं हाणे तव्हां ॾिठो आहे, ॿियूं बि तव्हांखे हिकिड़े क़िस्म जी अपील बि कई आहे त जेके ग़रीब आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो। वधि में वधि सर्दियुनि जी मौसम लॻी पई आहे ऐं तव्हां पंहिंजनि इलाइक़नि में पाण बि तव्हां हुते जेके बि तव्हांजा आहिनि पुराणा कपिड़ा आहिनि या जेको कुझु बि अहिड़े क़िस्म जो सामान आहे उहो उन्हनि ग़रीबनि ताईं पहुचायो त जीअं उहे सर्दीअ खां बची सघनि। ऐं जेके ऑफ़िसूं आहिनि अदीअ जूं, छो त चेयरपर्सन आहे स्टेट फाउंडेशन जी, मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके बि ऑफ़िसूं आहिनि तव्हां उते बि वञी करे उहा पहुचाए सघो था। ऐं उन में तव्हां दिलि जाए रखो, जेका बि शइ तव्हां उते ॾींदव, कहिड़ो बि सामान ॾींदव, कंबल ॾींदव, कपिड़ा ॾींदव, स्वेटर ॾींदव, उहे तव्हांजा उन्हनि ग़रीबनि ताईं पहुचंदा। ऐं इहो तव्हां कमु पाण बि ॾिठो हूंदो सभिनी दोस्तनि, त जेको बि कमु कंदी आहे उहो पंहिंजो हर हिकु शइ प्रैक्टिकली तौर ते रखंदी आहे, चाहे उहे वीडियोज़ हुजनि चाहे उहे पिक्चर्स हुजनि, उनमें तव्हां ॾिसी सघो था त उहो केतिरो अमली तौर ते कमु आहे। न अगरि कोई हलण सां गॾु चाहे त असां गॾु उन्हनि एरिया में वञण लाइ तयारु आहे उन्हनि सां गॾु। कोई बि अगरि तव्हां मां कोई बि अगरि कंहिं ग़रीबनि ताईं वञी करे अॼु पाण चए थी त कोई बि अचे भले त उहो अॼु सां गॾु वञी करे तव्हां पाण बाय हैंड बि तव्हां ॾेई सघो था। सो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हिकु ख़ैर जो कमु आहे ऐं उहो करणु घुरिजे सभिनी खे। सो मौसम जे मुनासिबत सां असां इहो चयोसीं त हिकिड़ो तालीम ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिकिड़ो ज़ाहिर इहो बि पैगाम असांखे ॾियणो हुयो त माना उहो बि तव्हां ख़्यालु रखो पंहिंजनि ग़रीबनि जो, पाड़े ओड़े जो, सभिनी जो, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे असां सभिनी जो। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जो।